भारतीय चूंडुनि जे हथमी नतीजनि में हुक्मरान जमायत बीजेपी खे वॾो धचको। लोकसभा में हिन भेरे 400 खां वधीक सीटूं खटण वारा नरेंद्र मोदी जा ख्वाब भोरा भोरा थी विया। बीजेपी खे हेल ताईं 289 सीट ते सरसी। कांग्रेस ऐं इत्तेहादी जमायतूं 234 सीटुनि ते अॻिते। दिल्ली, मध्य प्रदेश ऐं गुजरात रियासत में बीजेपी खे वाज़े बरतरी। उत्तर प्रदेश में समाजवादी पार्टी खे सरसी। भारतीय जनता पार्टी जे अक्सरियत घटिजण ते भारतीय स्टॉक मार्केट क्रैश थी वई। सीड़पकारनि जा अरबे रुपया ॿुॾी विया। भारतीय कांग्रेस अॻवान राहुल गांधी चयो आहे त अवाम मोदीअ खे ॿुधाए छॾियो त हू कंहिंसे वधीक इक़्तिदार में ॾिसण नथो चाहे। भारतीय अवाम आइन खे बचाइण लाइ पहिरियों क़दम खणी छॾियो आहे। कुझु इदारा ब्यूरोक्रेसी ऐं अदलिया बि असांजे ख़िलाफ़ हुई। उन बावजूद मोदी खे शिकस्त थी। रुगो बीजेपी खे न पर रियासती मशीनरी ख़िलाफ़ बि चूंड विढ़ी आहे। नई दिल्ली में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कांग्रेस अॻवाननि चयो त चूंडुनि में असांखे वॾो मैंडेट मिलियो आहे। अवाम मोदी ऐं संदसि नज़ीरे खे रद्द करे छॾियो आहे। पीटीआई पार्टी चूंड कराए हां त मखसूस सीटुनि जो मसइलो ई न थिए हां। आज़ाद उम्मीदवार बि सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शामिल न थियनि हां त पीटीआई जो केस सुठो हो। चीफ जस्टिस काज़ी फज़ील साजा सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मखसूस सीटुनि बाबति अपील ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त पीटीआई चए पई सघे त ही असांजा माण्हू आहिनि, मखसूस सीटूं असांखे ॾियो। जस्टिस मुनीब रिमार्क्स ॾिना त इलेक्शन कमीशन रूल्स कीअं पीटीआई उम्मीदवारनि खे आज़ाद करार ॾेई सघनि था। सुप्रीम कोर्ट केस जी ॿुधणी 24 जून ताईं मुलतवी करे छॾी। चीफ जस्टिस चयो त 24 जून बाद केस रोज़ ॿुधो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 5 ॾींहनि जे सरकारी दौरे ते चीन पहुची वियो। शहबाज शरीफ़ दौरे दौरान चीनी वज़ीर आज़म सदर ऐं ॿियनि सां मुलाक़ातूं कंदो। सीड़पकारी ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती लाज़वाल आहे। ॿिन्ही मुल्कनि जो हिक ॿिए ते भरपूर एतमाद आहे। चीन अहिड़ो दोस्त आहे जंहिंजो को बि मट न आहे। नाड़ जा मुल्क बि असांजा एतमाद वारा दोस्त आहिनि। चीन सदाईं पाकिस्तान जो गैर मशरूत साथ ॾिनो आहे। अदलिया बाबति प्रेस कॉन्फ्रेंस करण ते एमक्यूएम अॻवान मुस्तफ़ा कमाल सुप्रीम कोर्ट खां गैर मशरूत माफ़ी वठी छॾी। फैसल वावडा जो गैर मशरूत माफ़ी वठण खां इनकार। मुस्तफ़ा कमाल बयान हल्फी सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में जमा कराए छॾियो। मुस्तफ़ा कमाल चयो आहे त अदलिया जी तौहीन जो सोचे बि नथो सघां। प्रेस कॉन्फ्रेंस ते गैर मशरूत माफ़ी वठी पाण खे अदलिया जी रहम ते छॾियां थो। फैसल वावडा बि जवाब सुप्रीम कोर्ट में जमा कराईंदे चयो त संदसि प्रेस कॉन्फ्रेंस जो मक़सदु अदलिया जी तौहीन न पर मुल्क लाइ बहितरी करणो हो। मुस्तफ़ा कमाल ऐं फैसल वावडा ख़िलाफ़ तौहीन अदालत केस ते ॿुधणी सुभाणे थींदी। पीटीआई ज़हनुनि में डफेड़ विर्स ऐं इदारनि ख़िलाफ़ नफ़रत भरे रही आहे। पीटीआई बानी जो शेख मुजीब वारो बयान वाज़े करे थो त हू मुल्क टोड़णु चाहे थो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त इक़्तिदार न मिलण ते शेख मुजीब खे हीरो करार ॾियणु तारीख़ी ऐं क़ौमी मौक़िफ़ जी भञकड़ी आहे। साइफर केस जो फ़ैसिलो क़ौमी मुफ़ादनि सां खेॾण जो लाइसेंस ॾियणु बराबरि आहे। जलसनि में साइफर ॾेखारींदड़ ऐं ऑडियो लीक थियण बावजूदि हिक शख़्स खे रिलीफ ॾिनो वियो।